मानावारा साईं डॉक्टर इसाक समेजो साहब, स्टेज ते वेठल आलम स्कॉलर, हेठि वेठल मोज़िज़ दोस्तो महिरबानो, अस्सलामु अलैकुम। साईं, सभ खां पहिरीं जेका सुठी ॻाल्हि थी आहे जंहिंजो असांखे तहे दिलि सां शुक्रगुज़ार रहणु घुरिजे, चेयरमैन साहिब जो विज़न आहे। हुन सां गॾु मुहरिक साईं मुख़्तियार मल्लाह बि हुयो। त असां हिकिड़े खोल में निकिता आहियूं। सॼी ज़िंदगी साईं सिंधी हे हो ॿियूं ॻाल्हियूं माड़ियूं, भई सिंधी आहे त सिंधी सां गॾु ॿियूं ॿोलियूं बि आहिनि जिन हुन सां गॾु रचाव कयो आहे, हुन जा असर वरिता आहिनि, असर त छॾिया आहिनि। हाणे इहो हिकिड़ो तमामु वॾो बहस आहे जंहिंखे हिन मजलिस में न निभाए सघंदासीं। त असर वठणु क़बूलु करणु कहिड़ी ॻाल्हि आहे, असर छॾणु कहिड़ी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो, मूं जो कुझु पढ़ियो आहे, मुंहिंजो जेको शऊर आहे, हींअर असां जेको बहस था कयूं उहो लफ़्ज़नि ते था कयूं। सिंधी ॿोलीअ बराबरि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा लफ़्ज़ वरिता आहिनि, उनखे अख़्तियार कयो आहे, उनखे पंहिंजी नोयत में आंदो आहे, पंहिंजी घड़ावट में आंदो आहे। असर छॾणु ॿी ॻाल्हि। मुंहिंजो तमामु प्यारे दोस्त स्कॉलर माण्हू ज़िक्र कयो, साईं हैदरी साहब बि वेठो आहे, ॼाणू माण्हू आहे। असर तॾहिं चवंदासीं जॾहिं उनजे सर्फ ते ऐं नहव ते असरु थिए, इहो आहे असर। बाक़ी तरकीबूं जेके आहिनि सिंधी ॿोली जी सगारी ॿोली आहे, ईअं हिननि खे अचणु न ॾींदी कंहिं बि ॿोलीअ खे, न अरबीअ खे, न फारसीअ खे, न अंग्रेज़ीअ खे, न संस्कृत खे। उन असांजूं जेके नहवी तरकीबूं आहिनि अञा ताईं दाइम क़ाइमु आहिनि, उहे पिलर बीठा आहिनि जंहिंखे अॼु असां चऊं था इहो ॿियनि ॿोलियुनि में बि आहिनि। इहो ॼञ गंग ॿुॾणु, ॼञ गंग, 5-6 लफ़्ज़ जेके आहिनि इहे पिलर्स आहिनि, ब्रिज जेके असांजी ॿोलीअ खे महफ़ूज़ कयूं वेठा आहिनि। इहे नहवी तरीक़ूं नथा ठाहिण ॾियनि। ख़ैर, हाणे इहो बहस वॾो थी वेंदो ऐं दोस्तनि बि कुझु घणो वक़्तु वरितो आहे ऐं मां साईं इहो कोशिशि कंदुमि चिठी पहुचण खां अॻु मुख़्तसिर ज़िक्र करे वञा, छो त मुंहिंजी बिल्कुलु ॻाल्हि हिकिड़ी नई आहे। पाली ॿोली मां पूरे ज़िमेदारी सां थो चवां, असां मां शायदि ई को माण्हू अहिड़ो हुजे जंहिं पाली ॿोलीअ खे सम्झो हुजे, पाली ॿोली जी अहमियत खे तस्लीम कयो हुजे, पाली ॿोली जी अहमियत खां आगाह हुजे। सो बहरहाल सुठो आहे, ॻाए पिया ॻाए हलंदासीं, कॾहिं पाली थींदी, कॾहिं ॿियूं ॿोलियूं ईंदियूं, पर सिंधी ॿोली जी वसत फैलिबी, हिकिड़े खोल खां निकिरी जामियत ॾे ईंदासीं। पालीअ जहिड़ी अहम ॿोलीअ जी क़दामत ऐं अहमियत जी ॼाण बाबति असांजे घणनि स्कॉलरनि खे बि ॼाण न आहे। उन ॿोलीअ जो असांजी ॿोली ऐं तारीख़ सां कहिड़ो लाॻापो आहे। पाली ॿोली हज़रत ॿुधा जी ॿोली आहे, जंहिंखे मौलाना उबैदुल्लाह सिंधी पैगम्बर जो दर्जो ॾींदो हो, ॿुध खे। नंढे खंड में कंहिं बि वली अवतार जे नाले ते को बि वार ॾींहुं, इहा त हिस्ट्री में तमामु वॾी ॻाल्हि आई आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। संडे आचार्य जेके चऊं था या संडे, उनजो तालुक़ु कंहिं ॿिए हवाले सां आहे। कंहिं अवतार जे नाले ते कोन्हे सवाइ हज़रत ॿुधा जे। असां बि सिंधी माण्हू अॻु ॿुधवार चवंदा हुआसीं, हिंदू ॿाहिरि त अञा ताईं बि चवंदा आहिनि, उर्दू वारा त वाज़े तौरु ॿुध जो लफ़्ज़ इस्तेमालु चवंदा आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा मामूली ॻाल्हि न लेखी वेंदी। केतिरा वलीअ पीर पैगम्बर गुज़रिया आहिनि, कंहिंजो कोन्हे, कंहिं बि अवतार जो नालो न आहे, इन जो हुजणु इहा वॾी समाजी तौर ते फ़र्क़ु आहे। असां जेका इहा हथ जोड़ कयूं था, इहा बि ॿुधमत जी निशानी आहे।
पाली सिंधी सभ्यता जी ॿोली। सिंधु सभ्यता में मुख़्तलिफ़ दौरनि में जेके अहम ॿोलियूं उसरियूं निसरियूं, उन्हनि में संस्कृत, सिंधी, पाली, हिंदी, मराठी, तमिल, तेलुगु, गुजराती वग़ैरह खे अहम मक़ाम हासिलु आहे। मौज़ूअ जी निस्बत सां हेठि पालीअ जूं पालीअ बाबति ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ु कजनि थियूं। पालीअ जी माना छा आहे? पालीअ जी लफ़्ज़ी माना आहे लकीर। माहिरनि जी राय आहे त लिखत जी शुरूआति टुबके सां थी। टुबको, नुक़्तो, पॉइंट। टुबके जे लॻातार मिलाप खे लकीर चइबो आहे। उन हिसाब सां लुग़त मुताबिक़ लिखत, तहरीर, सूरत जी माना इहा आहे। जॾहिं लकीर कटिजे थी त उन जा ॿ पासा थियनि था, हिकिड़ो ओरियो, ॿियो परियों। उन करे इन जी माना सरहद थी। सिंधी मुहावरे मुताबिक़ वीरी या भित, जबल, दड़ा, नदियूं, पुलियूं बि जाग्राफियाई लिहाज़ खां सरहद जो कमु ॾियनि थियूं। उन करे उन जे मफ़हम खे साम्हूं रखी उन लफ़्ज़नि जी दाख़िला लुग़त में कई वई आहे। पालीअ जो बुनियादु आहे पाल, पालींदड़। ज़िक्र कयल ॿोलियुनि में इन लफ़्ज़ जी बि माना उहा आहे जंहिंमें कन्नड़ी ऐं सनहाली ज़िक्र करियासीं, तमिल, तेलुगु, उन में बि इन जी माना इहा आहे। अॻाटे दौर में ॿकरियुनि, रिढुनि, पालींदड़ खे लाइ बि इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो। उन दौर में गऊं खे ख़ासि अहम हैसियत हासिलु हुई। सिंध में, अरबुस्तान में उठ खे। उन जे करे धनारनि ऐं गंवारनि जी ॿोली बि इन खे सॾिजे थो। गऊं जे लिहाज़ खां गौपाल, गऊं पालींदड़ लफ़्ज़ उन दौर में आयो। आलमनि जी राय मुताबिक़ त गौतम बुद्ध शुरूअ में संस्कृत ऐं मगधी ॿोलियूं इस्तेमालु कंदो हो, पर पोइ महसूसु कयईं त पैगाम पखेड़ण लाइ आम मुहावरे वारी प्राकृत इस्तेमालु कजे, छाकाणि त इन खां अॻु संस्कृत ते जेके उन जे ॿांभण वेठा हुआ उन्हनि पाबंदी विधी त हेठियों तबिको, ग़रीब तबिको, पोरियो तबिको उन्हनि ऋग्वेद खे इन्हनि पाक किताबनि खे त न लाहींदो। नतीजो इहो निकितो त उहा तमामु महदूद थी वई। ऐं हीअ जेका पाली हुई उन ॿुधा खां बि अॻोचा राय जी हुई। उन दौर में पालीअ जी हाक हुई। नंढे खंड खां वठी श्रीलंका, नेपाल, थाईलैंड, भूटान, जापान ताईं ॻाल्हाई वेंदी ऐं सम्झी वेंदी हुई। उन दौर में ॾखिण एशिया में पाली वाहिद ॿोली हुई जंहिंखे आमतौर ते लिंग्वा फ्रैंका जो दर्जो हासिलु हो, जॾहिं त अरब ख़िते में इहो दर्जो सिर्फ़ु आरामी लैंग्वेज खे हासिलु हो, जेका हज़रत ईसा जी मदर टंग हुई। पालीअ जूं पाड़ूं बि सिंध जे क़दीम ख़त बरहमी में खुतल आहिनि, जेका मोहनजोदड़े मां उसरियल आहे। ॾखिण एशिया जूं अक्सर प्राकृतूं बरहमी मां वरितल आहिनि। किताबु आहे इंटरनेशनल इंसाइक्लोपीडिया ऑफ लैंग्वेज, 4 जुल्दनि में आहे। ऑक्सफोर्ड जी छपियल आहे 1992 में, उहा मूं वटि आहे। उन में इहो सभु जिन ॿोलियुनि जो ज़िक्र करे आयो आहियां पेज वाइज़ उन में आहे। प्राकृतूं ब्रह्मी मां वरितल आहिनि, जंहिंमें देवनागरी, पाली, सिंधी, पंजाबी, बंगाली, तमिल, तेलुगु, कन्नड़ी, सनाली वग़ैरह अची वञनि थियूं। बंगाल जे वॾे स्कॉलर, लिसानियात जे माहिर, तहज़ीबुनि जे स्कॉलर सुनीति कुमार चैटर्जी त पंहिंजे किताबु ओरिजिन एंड डेवलपमेंट ऑफ बंगाली लैंग्वेज 3 जुल्दनि में लिखियलु आहे, मूं वटि आहे। उन किताब में वाज़े तौरु चयो आहे त बंगाली सिंधी ॿोली जे क़दीम ॿोली बरहमी मां वरितल आहे। स्कॉलर थो लिखे सुनीति कुमार चैटर्जी। इन मौज़ूअ ते असां पंहिंजे ताज़े शाया थियल किताब सिंधी रस्मुल ख़त जी ओसर में तफ़सील सां लिखी आया आहियूं। लिसानी जोड़जक
जीअं त पाली ॿोलीअ जो बुनियादु ब्रहमी ख़त मां आहे, उन करे उन जी लिसानी जोड़जक बि लॻभॻि साॻी आहे। उहा खाॿे खां साॼी तरफ़ लिखी वेंदी आहे। उन जो छोतियाती सिरिश्तो बि देवनागरीअ वांगुरु आहे। पालीअ में कुल 32 व्यंजन कंसोनेंट थियनि था, जेके हेठि रीत आहिनि: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ण, ण, ट, ठ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ, ॿे, मीम, रे, लाम, सीन, शीन वग़ैरह। सुर वॉवल्स: अ, आ, ए, ओ, औ, ई, नीम सुर सेमी वॉवल्स: ये, रे, लाम, लाम हे। हाणे रे जेका आहे इनखे सेमी वॉवल कोठियो आहे हिननि। हाणे इहो साॻियो ई आहे जेको सिंधीअ में अॼु बि इस्तेमालु थिए थो ऐं इन सिंधी ॿोली जी ख़ासि ख़ुसूसियत ज़ाहिर करे थो। चंड, ड्र, चंड। संस्कृत में पाली में रे जा 2 क़िस्म थियनि था। हिकिड़ी सालिम रे सॾिबी आहे, ॿी नंढड़ी रे सॾिबी आहे। उन जी निशानी थोरी ॿी तरह: चंड, पुट, पुत्र, समुंड। इहे जेके रेयूं अचनि थियूं उन में आहिनि। देवनागरी बंदि कयूं साईं? हाज़ुर। देवनागरी जीअं त पाली ॿोली जे हर हिकु अखर देवनागरी जीअं पाली ॿोलीअ जे हर हिकु अखर ते ज़बर अज़ ख़ुदि सम्झी वेंदी आहे। क, ख, ग, घ, द, द, ब। हाणे उन जे करे माना बट अंडरस्टूड आहे त सभिनी हर्फ़नि ते ज़बर अची वई। बाक़ी हर्फ़नि ते ज़ेर ज़बर ऐं पेश ॾींदा आहिनि। पाली अल्फ़ाबेट खे अखर चवनि। अखर पाली ॿोली जो नाड़े वारो नातो त सिंध क़दीम ख़त ब्रहमी सां आहे। उन करे उन जी जोड़जक लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो सिंधीअ सां मिले थो। सिंध में पाली ॿोलीअ ते बुनियादी कमु डॉक्टर नारायण सामतियाणी हे बनारस में सही पढ़ाईंदो हो। मुंहिंजी हुन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी तॾहिं हुनजी 86 साल उमिरि हुई। पोइ मूंखे ॿुधाईं, ताबताब तूं हींअर किथां थो ॻाल्हाएं? फ़ोन मुंहिंजो नंबर मिली वियो, मुंहिंजो हुन सां ॻाल्हि ॿोल थी। सो मूंखे चई हाणे त पाली वॾी लैंग्वेज आहे, हज़रत बुद्धा जी लैंग्वेज आहे, तोखे फ़ोन ते कोन सम्झाईंदुसि। बाबा मां असुलु जोही जो आहियां, जोही ॿुधी अथई? मां साईं ॿुधी बि अथई, मां वियो बि आहियां। पोइ मां चए नंढपण खां वठी हेॾे वियो। उन दौर में जॾहिं मां हिन सां ॻाल्हायो त उन दौर में बि 15 वर्ल्ड स्कॉलर हिन जे अंडर में पाली ऐं हज़रत बुद्धा ते PhD करे रहिया हुआ। सॼो तफ़सील सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी छपायल किताब पंहिंजो सिंधियाना एनसाइक्लोपीडिया जुल्द 11 में आयल आहे। हाणे असां आख़िरी पेज पढ़ी जान छॾायूं था। अच्छा, इन कयो। डॉक्टर मुरलीधर जेटले कयो, भेरूमल महरचंद आडवाणी कयो आहे, साईं सलाहुद्दीन कुरैशी कयो आहे। उन्हनि आलमनि पालीअ जी जोड़जक खां वठी उन जी तारीख़ी पस मंज़र ते इहे किताब सभु मूं वटि आहिनि। तहक़ीक़ कई आहे, तफ़सील सां कमु कयो आहे। पंहिंजे किताब पटालनी रावड़ में साईं सलाहुद्दीन कुरैशी लिखे थो त पाली ॿोलीअ जो सिंध सां गहिरो लाॻापो रहियो आहे। सिंध में राय घराणो 499 खां 641 मुकमिल तौरु ॿोधी हो। हिते जेका असरु हुयो मज़हब जो, कोर्ट लैंग्वेज, रिलीजियस लैंग्वेज, पब्लिक लैंग्वेज वास पाली। सिंध जो सरकारी धर्म ॿुध मत हो। राय पंहिंजे राज में पाली ॿोली ॻाल्हाईंदा हुआ। दरबार में संदन इहा ई ॿोली हुई। हू इन ॾिस में वधीक लिखे थो त छा गौतम ॿुद्ध जो सिंधी लोकनि मां हुजणु नामुमकिन आहे, जॾहिं त चंद्रगुप्ता मौर्य खे यूनानी लेखकनि अणसिधी तरह पटियाला जो हाकिम ॼाणायो आहे, जंहिंमां ज़ाहिर आहे त पाली इहा ई आहे जंहिंखे अॼु सिंधी ॿोली चई वञे थो, जंहिंमें गौतम ॿुद्ध पंहिंजा वीचार पेश कया। हाणे साईं चिठी अची वई आहे, मां तव्हां सां वाइदो कयो त वधीक ट्रेक न कंदुसि। अदरवाइज़ हिकिड़ी तमामु वर्ल्ड क्लास जी डिक्शनरी आहे, कंपरेटिव
जेका डिक्शनरी आहे टर्नर जी, उन में साईं हेॾी शानदार लिखियल आहे, तव्हां मूं वटि आहे उहा, ठीकु आहे साईं। त उन में जेको आहे साईं हिकिड़ो हा साईं, मां 2 दफ़ा लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैननि खे ऑफर ॾेई चुको आहियां। मां भायां थो हिकिड़े हिते लियाकत लाइब्रेरी में आहे सिंध वाला, जंहिंमें हुनजो अधु आहे, मूं वटि मुकमिल लैंग्वेज आहे। मां अथॉरिटीअ खे ॾियणु चाहियां थो, भली कयो। मुंहिंजी दावा आहे त उन में 60% लफ़्ज़ सिंधीअ जा आहिनि, पाली ॿोलीअ में। हा साईं, न न हे बसि रुॻो हिन में कंदासीं न, त हीअ ॻाल्हि निकिरी वेंदी। ॿियो साईं, ॿियो हा, उहा पाली ॿोली जंहिंजे मां ज़िक्र थो कयां त 60% लफ़्ज़ सिंधी जा। हाणे मिसाल कीअं, हो थो लिखे अंबो अल्फ़ो मीम बे, इहो चयो सिंधी लफ़्ज़, बाक़ाइदा साम्हूं लिखियलु अथसि सिंधी लैंग्वेज, ठीकु आहे। पोइ वरी थो चए आम ओमो अंबो। हाणे ॿियनि ॿोलियुनि में कन्नड़ी सनाली में वरी उहे वठंदो थो अचे पियो। उन किताब जो नालो आहे कंपेरेटिव एंड एटमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ पाली लैंग्वेज बाय R.F. टर्नर, ठीकु आहे साईं। हाणे हिते हूअं मां उन मूं जेके आहिनि से चङा ख़ासा लफ़्ज़ सहेड़े आयोसि, त उन असुल ॿोलीअ में जेका डिक्शनरी ॿुधायां थो उन में कीअं लिखियलु आहे, उत्तम आला, उन जो वरी पोइ सिंधी में माना कीअं थी बे, ड्रिघो ड्रिघा कीअं था कोठनि, उन करे ड्रेग करे नथा पढ़ूं, तव्हांजे हवाले कयूं था। इहो तव्हां छापींदो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। महिरबानी, थैंक्यू।